बाबा तव्हां कीअं आहियो? असां मूंखे छोकिरे जी एडमिशन कराइणी आहे। अच्छा तव्हां हिनखे एडमिशन न वठी आया? जी 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 असां पहिरीं हिन खां कुझु सवाल पुछंदासीं पोइ दारी खां असां हिनखे एडमिशन ॾींदासीं। जी साईं छोकिरो त सफ़ा होशियार आहे, वधीक सवाल तव्हां पुछो त। अच्छा बाबा तव्हां पहिरियां किथां पढ़ी आया? जी साईं तव्हां पहिरीं किथां पढ़ी आया? मां साईं इहो बदर जा कन पढ़ियो मेरा गुरुड़नि ते हेॾां पढ़ियो ते परियां हेॾे कोन थी परियां हेॾां जेको बाबा टोटल तव्हां किथां पढ़ी आया आहियो ऐं घणा पढ़िया? माना हेॾां वरी 6 महीना हो गया हेॾां माना इहो कीअं थी वञी बीहंदो तव्हांखे अॻु बगाए तव्हां घणा पढ़िया आहियो? हले वारा 7 खन पढ़िया हूं माना 7 खन ॿधूं छा तव्हांखे 7 जो सर्टिफिकेट खणी अचिणो पवंदो पोइ हिते ऐं तव्हांखां असां कुझु सवाल था पुछूं। शरात माना छा खणी किथां? सर्टिफिकेट उहो तव्हांखे स्कूल वारा ॾींदा। अच्छा वो छा आहे? बाबा वो तव्हांखे हिकिड़ो पनो कढी ॾींदा उन स्कूल जंहिंमां पनो आहे पनो आहे उहो पनो न तव्हांखे उहे स्कूल वारा ॾींदा। भली तव्हांखे कुझु सवाल पुछो असां? भली पुछो। पहिरियों सवाल इहो आहे त लियाकत अली खान केरु हो? हे हो न भूपत ने ज़मींदार हो भावना पोखी दो जुअर सिन कर पाई जो अबू की खबर दो भाई हो लियाकत अली खान ने जेको पॉलिटिशियन में हो भला न न न बोले न सामने जो कम ही हो बोले मना हो जाने ही भावना पोखी अगे साल भावना पोखी आई वरी लूस न वाला केड़ा जवाब में जो था? पाकिस्तान में पहली बोर्ड कने पाकिस्तान में इहो सही हाणे इहा मां तव्हांखे ॿुधायां थो इहो छा ॿुधव जो राति जो असां मोटर चालू करे सुतासीं टांकी में अची जो पाणी वहे असांखे निंड खजी वई मुल्क ॿोड़े छॾी टांकी में पाकिस्तान की बोर्ड घर की बोर्ड असां माना पिया थो असां किथे आहियूं असां साईं पाकिस्तानी आहियूं तव्हां किथे वेठा हो ईअं बाबा तव्हां छॾियो हुनखे इंडिया छाजे करे मशहूर आहे? इंडिया हुनजे करे कतरी नाथ के दसो आजन दसो हां इहो नारा कोन थी वणे बाकी शे जे मशहूर आहे शे कहिड़ी जे मशहूर आहे छाजे करे मशहूर आहे? शे मतलब त कीअं अथव ॿियो पुछो इलाही सवाल हूंदव इन ते थी मुझायो मूंखे चीन जी तज़ीम दीवार केतिरी ॾिघी आहे? मां चेता को ठेकेदार आहियां स्वागत कलेक्शन वाला मूंखे दीवार जी कहिड़ी ख़बर मां त फीट पूरे दिन हूंदो जी जी पहिरीं अज़ीम जंग कॾहिं लॻी? छा लॻी? पहिरीं अज़ीम जंग कॾहिं लॻी? जंग इहो अंगारे ॾींहुं विया बिराड़ा हुजनि चांडिया पर मुल्क ठूर केवड़ो खाने केरे अब्दुल समी इहो माना गद्दार बाबा जंग अज़ीम सम्झो त हुन में वॾो नुक़सान थींदो आहे पोइ हिननि जो बि थियो सभु चपलूं छिकी पिन माना सभिनी जूं कंहिंखे पाता हुया कंहिंखे न हुया कंहिंजा बसि जेको आहे छा असीं ॿुधायूं पाण हुजो ॾिसो तव्हां इहो ॿुधायो पाकिस्तान जी आबादी केतिरी आहे? पाकिस्तान जी त साईं इहो नवां कने चाचे जे घर ॾे न हिते 5 कने पाण में वेठा आहियूं ही 40 कने ॿिया बि वठूं 70-80 ॿिया आहे माना बाबा असां पूरे पाकिस्तान जी ॻाल्हि था कयूं पूरे पाकिस्तान जा मां पहिरियों घणी माण्हू ॻणींदो आहियां जेके पाण में आहियूं न बाबा
पढ़े आ से मेहनत कई थी ये जवाब बनाए ने देबा सवाल चंगी तरह जवाब दे कहिड़ी तरह जवाब दे चंगी तरह दे था बात में गुल रखा पाकिस्तान इंडिया विच में जंग छो लगी या तो खबर होंदा ये जो सही मना अच्छा गाजू वदियो ना भला यार ये जंग जी गाल दीवारन जी गाल मां दाखला वठना छोलगी केड़ी नॉलेज के जगह इपिल काबिल आयो ना आयो केड़ी खबर तो दे छोड़या जनरल नॉलेज या जनरल नॉलेज तो तव्हां हुअण खपे ना केड़ी नॉलेज आई तव्हांखे खबर काने माने न पढ़ाई किथे पढ़ाई तो सवाल ही ना केड़ा पे पूछो पाकिस्तान इंडिया के विच में जंग छो लगी यो सवाल है वो बवाल है छा उछला है वही ने सिपाही है उन्हें तो मुझे छो है खबर है मानू जे करे थोड़ी घणी गाल का मना बस ये कलन में तो पजो वने को खबर पजे छो मैं थी है ना मैं हां छो मुके बता जबरदस्त बता बाबा की है करे बकरा जी मैं घणी बची बकरियों छोकरियों तू सगने ना पर अच्छा तिरकण हुई उते के छो बकरियों छोकरियों मां मना तो सवाल आ जेको है छोटा है ना बकरे मां बकरियों बाकी करे बकरियों छोकरियों बकरियों करी सगने ना यो मुझे सवाल ना है बकरियों भला उते छा उते मोना जो का जो रोड पातो के देखो दे बकरियों छोकरी मैं बकरियों चपल ते छापियो कर पूछने ढंग दई हां इंडिया वाला उर्दू जी जी हां फकीर जो जब ना नहीं पीरियड में माना भी तो हां ऐसे चाहतो बात आया उसकी एडमिशन चाहतो देख सवाल जवाब सही करे नो ए जे को पे बुधाया बाकी के सवाल का जवाब सही ए पोता आ गया साथी एडमिशन दी जावी एडमिशन किए नी दो देओ ने किए वरी किए जे करे तव्हांखे अगर ये सही बुधाए तो तव्हांखे एडमिशन दीदासीं न तव्हांजी एडमिशन कैंसिल मैं तो सब सही बुधाया कामयाबी लाइ छा ज़रूरी आहे पादर ओ कुटी दो कोनो छोरो बजो एड़ा मोचड़ाने रोगर वल्लू ये सुधरे हो नौकरी दे दो पटे वालो पटे वारो मलाई सुधरी हो गड्ढा असा जे पाड़े में को सुरीलो धोबी कोने यो पटे वालो थियो यो घटे ज्यादा जिंदगी जो मकसद है इन पर छता थियण चाहिए जिंदगी जो मकसद प्रकार तवा जा ॾिसां त मां तो चवां हिकिड़ी मोटरसाइकिल वठां ॿ टे ड्रम खीर जा रखो दर दर पापा अधु किलो ॾींदो अच ॿियो धंधो ई न स्कूटर सां कंहिं वटि बि कोन्हे मां वठंदुसि त घटि ॻाल्हि थींदी आहे नेकी आहे तव्हां वटि आहे के मां जवाब दो ना सवाल पूछो ना जवाब दो बता ये जो असन छोटा असन तो प्रिंसिपल के वो कुछ ही छोड़ो वाला बाबा तव्हांखे सवाल का जवाब ॾियां पोइ तव्हांखे केरु पूछे मैनेजमेंट में जेकी दादा पूछ सकंदा पूछ ही बना सफा बना जो बाजू हर बाला तू पूछ भेड़ दो मेहमान जरा ताने घर थे ने इस्तेमाल की करना मेहमान ही लिखियो कौन तरह सिंधी पहिरें किताब में था भलिया छो आटो चा खा को वने फिर वेठो न कोई वेलो जा अच्छा खेबा जो किलो के असा के भगो छो भगो छाजे ला भगो असा ई वनी वेई असा वने में वनी को असा जो पंजो वोट वन केरायो जवाब ॾियण कोई की एडमिशन अरे बाबा ने असा तो हुयासी न त केड़ो तरीका इने की एडमिशन हाणे वाला छा क्या पे वाला जी चई बाबा आखिरी ॿ सवाल आहिनि इन्हनि खे तव्हां हिकु सुठे तरीक़े सां जवाब ॾियो भला इस्लामियात ईंदी आहे तव्हां इंडिया पाकिस्तान खे सवारण लाइ छा ज़रूरी आहे
आखिरत के योनाए जी तो सब कन तुझी सारा कुदरत वारा निर्मल ज्योति नूर नजारा कुदरत वारा कोटा कोट बनाए धरती से सिंचन तारा बस, किसी बस, जल बस, अंतर पारा कुदरत वारा छो बुधो हाँ पाकिस्तान जो ॿियो वज़ीर आज़म केरु हो ॿियो अला आसाना मां पकड़िया वसा पाड़े मां केर को वज़ीर आज़म जो नालो ॿुधायो नालो कहिड़ो हुयो मां मूंखे केड़ी खबर तिन नाले जो सवाल आहे तिन नाले बिल्कुल नथी अचे सब ये ना चलने नाले जाने बाकी मां बाकी केड़ा जवाब देना एडमिशन वठण खां ईअं मतलब एडमिशन हिकु सवाल जो जवाब कोन ॾिनो आहे कोई एडमिशन जे छा के ढगो पाए जावा भाई आखिरी सवाल आहे भला तव्हांखे दुनिया कीअं लॻंदी आहे दुनिया कीअं आहे दुनिया गोल इते ही हूंदो काॾे बि वञो फिरी अची इते ही वेंदो ही दुनिया माना गोल आहे तव्हां काॾे बि न वेंदो हा या ॿुधायो सभिनी सवालनि जा तमामु माना त ख़राब क़िस्म जा जवाब ॾिना आहिनि तव्हां हींअर उमेदवार रखो त तव्हांखे एडमिशन ॾियूं हिन फल तव्हांखे बिल्कुल एडमिशन न मिलंदी छो ईअं जवाब ॾियो सवाल आहे हिकु नथा ॾियो त हाणे तव्हांजी मर्ज़ी मिलण लाइ त छो नथा ॾियो मिलंदी छो बस वो न ॾींदासीं बाबा तव्हां हितां उथो बस हाणे वञो वाह जो तरीक़ो अथव इहो तव्हां ईअं इदारो ई हलाईंदो